सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जॾहिं असां ॾिसंदा से कोई इंसान बीमार हुजे, अगर वो दवा न वठंदो तॾहिं बि बीमारी वधंदी, ऐं अगर वो डोज़ ज्यादा वठंदो, को पेशेंट भी हुजे न, हकीकत में डॉक्टर के पंहिंजो पाण खे सही करे ॾेखारे। कंहिं पेशेंट की आदत हूंदी आहे, जॾहिं डॉक्टर ईंदा न, तकलीफ़ जेॾी बि हुजेसि, पंहिंजो पाण खे अहिड़ो ॾेखारींदो मूंखे कुझु आहे बि न, बिल्कुलु ठीकु आहे, छा आहे, कोई तकलीफ़ आहे ई न। उहो दवाऊं वठण जे पिठे खां उहो पंहिंजो पाण खे सही ॾेखारींदो आहे। हाणे उहो पंहिंजो पासे डॉक्टर बि चवंदा भई सही आहे, ठीकु आहे, तोखे एतिरी ज़रूरत कोन्हे, पंहिंजो डोज़ घटाए छॾींदो। जॾहिं हुनखे सही ॾिसी करे डोज़ पंहिंजो घटाए छॾींदो आहे, ओॾो बीमारी पंहिंजी वधणु शुरू थींदी आहे। ऐं तॾहिं बि बीमारी वधंदी जॾहिं डोज़ घटि ईंदो। ऐं कंहिं पेशेंट खे वरी आदत हूंदी आहे, ईअं वेठो हुजे न, नॉर्मल वेठो हूंदो, परे खां कंहिंखे डॉक्टर खे कंहिंखे ॾिसंदो, उहो हिकदमि एॾो किराइणु शुरू कंदो आहे, एॾियूं रड़ियूं करणु शुरू करे ॾींदो आहे, हे तकलीफ़ आहे, हे सूरु आहे, मुंहिंजो अंदरि डरे थो, अलाए छा छा, पंहिंजो पाण खे एॾो बीमार ॾेखारींदो आहे जेको हूंदो बि कोन्हे। ऐं डॉक्टर बि घड़ी घड़ी चीखंदे हुनजो डोज़ वधाए छॾींदो आहे, वधीक शायदि एॾी तकलीफ़ अथसि। हाणे जिथे ओवर डोज़ ईंदो पोइ जी हालत छा थींदी। तंहिंजे करे जेकॾहिं असां लो डोज़ ते वेंदासीं या दवा न वठंदासीं तॾहिं बि बीमारी वधंदी, ऐं जेकॾहिं ओवर डोज़ ईंदो तॾहिं बि ऑर्गन सभु ख़राबु थींदा जेके ई आहे। त साॻिए नमूने खाधो ऐं पीतो असांखे ज़िंदगी हलाइण जे लाइ मेडिसन आहे। जहिड़ी मौसम, जहिड़ो माहौल, जेतिरी ज़रूरत, अगर असां उहो ऐं ओतिरो खाधो खाईंदासीं त पोइ असां सिहत, हेल्थ, जीवन असांजो सभु कुझु बहितर रहंदो। जेकॾहिं असां हद खां वधीक डाइट कंदासीं तॾहिं बि मां केतिरनि खे ॾिठो आहे डाइट ते, कंहिंजूं अखियूं ख़राबु थींदियूं आहिनि, कंहिंजूं नसूं सुकिड़ी वेंदियूं आहिनि, कंहिंखे हॾनि जी बीमारी थींदी आहे, ऐं सॼी ज़िंदगी मां हुनखे लोड़ींदो ॾिठो आहे। तंहिंजे करे असां पंहिंजो बहितर कयूं, ऐं कॾहिं कॾहिं असां खाधो शौक़ में खाईंदा आहियूं। ईअं खाईंदा आहियूं जेकॾो ॿार न हुजे, ॿार खे का मिठी दवा ॾेई छॾिजे, भई ॿार खे मिठी दवा ठीकु आहे, चमच आराम सां पींदो, मिठो सम्झी करे सॼी शीशी खे ॿुझी ॾेई छॾे, सॼी ख़ाली करे छॾे, ऐं इन करे हिकु हिकु जेका मिठी दवा हूंदी आहे न, या पोइ लिखियलु हूंदो आहे भई ॿारनि जी पहुच को मथे रखो, तॾहिं सभु टबर पूरा कंदो, जेके ई आहिनि टबर कहिड़ा पूरा कंदो, पाण खे वीचारो पूरो कंदो। हक़ीक़त में कॾहिं कॾहिं असांजी उहा हालत थी वेंदी आहे, असांखे लॻंदो आहे जेको खाधो खाधोसीं उनखां बाद शायदि वरी हिकिड़ी गोरी ॿी वठी छॾींदासीं। गोरी वठण को ज़िंदगी जो हल थोरे हूंदो आहे। तंहिंजे करे असांजो खाधो या टेस्ट कुदरत असांखे ॾिनानी त जीअं असां पंहिंजी सिहत, हेल्थ, जीवन खे बहितर रखी सघूं, जीअं असां सही नमूने जी सघूं, असां पंहिंजी ज़िंदगीअ खे ख़तमु न कयूं। ज़िंदगी ख़तमु असां एसि ताईं न कयूं जेसि ताईं की असां पंहिंजी मंज़िल खे पाए न वठूं, जेसि ताईं असांजे वञण खां बाद असां इंसान मुंहिंजो महान न मरिजूं या महान मुंहिंजो भॻवान न बणिजूं। असांखे पंहिंजी ज़िंदगी खे बचाए करे रखिणो आहे, बणाए करे रखिणो आहे, के विञाइणो न आहे।